बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम और सहाफ़ी सत्तार जहांगीर ट्रामा सेंटर हैदराबाद में क़ाइम कोरोना सेंटर में तव्हां सां मुखातिब आहियां। जीअं त मूंखे कोरोना जी मूं टेस्ट कराई आहे, उनजे करे 24 कलाकनि जे लाइ मूंखे हिते आइसोलेशन में रखियो वियो आहे। पर हिते तक़रीबन 3 खां 4 कलाक में गुज़री विया आहिनि। न त हिते पाणी आहे, न ई कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत आहे सेंटर ते। जीअं असांखे छॾे विया आहिनि आइसोलेशन वारे कमरे में, उनखां पोइ को बि स्टाफ जो माण्हू, को बि डॉक्टर, केर बि हिते न आहे आयो। कंहिं बि इहो न आहे पुछियो त पाणी खपे या कंहिं शइ जी ज़रूरत हुजे या कंहिं दवा गोरी जी ज़रूरत हुजे। ज़ाहिर आहे जेको कोरोना जो जी टेस्ट कराइण जे लाइ आयो हूंदो त उनखे खंघि बि हूंदी, बुखार बि हूंदो, ऐं उहे इलामतूं आहिनि तॾहिं माण्हू हिते थो अचे त बीमारी जी हालत में थो अचे, त हिते केरु बि को बि पुछण वारो न आहे। मूंखे 3 खां 4 कलाक गुज़री विया आहिनि, उन ते वेठो आहियां। दरी मां सिक्योरिटी गार्ड खे मूं ॾिठो त उनखे मुंहिंजे ख़ुदा वास्ते पाणी त पीआरे थी साईं, ऐं ॾिसां थो उनखे बि कलाक गुज़री वियो, अञा ताईं पाणी न आहे ॾिनो हुयो। ऐं सिंध हुकूमत ख़ासि तौर ते मुराद अली शाह खां पुछंदुसि त किथे आहिनि तव्हांजे कोरोना सेंटरनि ते उहे सहूलियतूं। जॾहिं हिते ऐं सिर्फ़ु टेस्ट कराइण जे लाइ आयो आहियां त इहा हालत लॻी पई आहे, जिन माण्हुनि खे पॉज़िटिव थियो हूंदो त उन्हनि सां कहिड़ी वेदन हूंदी। छा पई करे सिंध हुकूमत, छा पियो करे पंहिंजो मुराद अली शाह? सिर्फ़ु प्रेस कॉन्फ्रेंस सां मसइलनि जो हल न हूंदो आहे, अमली क़दम खणणु घुरिजनि। ऐं को ज़ाती तौरु मुराद अली शाह जो मुखालिफ़ न आहियां, पर हिते जेके तव्हां हिन कमरे जी हालत ॾिसंदो, कोरोना सेंटर में डॉक्टरनि जे रवैये जी जेका हालत ॾिसंदो त तव्हांखे इंतिहाई अफ़सोस थींदो। खुदारा जेकॾहिं मुराद अली शाह हिन मामलनि में संजीदा आहे त इन्हनि शयुनि खे संजीदगी सां वठे, कोरोना सेंटरनि जी हालत खे बहितर कयो वञे। हिते 3 खां 4 कलाक में गुज़री विया आहिनि, पीअण जो पाणी न आहे। तव्हां मुंहिंजे अंदाज़ो लॻाईंदो त एॾी ख़ुश्की थी वई आहे, हेॾे पाणी न आहे। 2-3 भेरा मूं सॾु कया आहिनि, हिते को माण्हू अचण जे लाइ तयारु न आहे। ऐं सम्झो थो त हिन आइसोलेशन खां त जेल जी कोठड़ी बि बहितर हूंदी, उते घटि में घटि पाणी त ॾींदा हूंदा। जेकॾहिं 15 रुपया रिश्वत बि वठंदा हूंदा सिपाही त बि का शइ आणे त ॾींदा हूंदा, पर